वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वख़ुज़ बियदिका ज़िग़्सन फ़ज़रिब बिही वला तहनस इन्ना वजदनाहु साबिरन निअमल अब्दु इन्नहु अव्वाब। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। उनते बुलंदियों थ्यों ख़त्म बलगल उला बिकमालिही। जै खोलिया सब गम अलम कशफत दुजा बिजमालिही। सीरत ऐ सूरत में उतम हसनत जमीउ खिसालिही। आमाहु महबूबे मनम सल्लु अलैहि व आलिही। ख्वार अज़ महजूरिये कुरान शुदी शिकवा संजे गर्दशे दौरा शुदी। हम चो शबनम बर ज़मी उफ्तंदई दर बगलदारी किताबे ज़िंदगी। बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। है कौल मोहम्मद कौल खुदा फरमान न बदला जाएगा। दरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। दोस्तों जै भी दरूद पढ़े आ थोड़ो थोड़ो वेझो थिए थे। इन्हनि भी कनातूं अलाए छो लॻायूं आहिनि गर्मी जे करे। इन्हनि कनातनि सां गर्मी वधंदी आहे। पासा वसा खुलियल हुजनि त मज़े सां माण्हू हवा ते वेठो हुजे। पर हे चवंदा आहिनि कुझु शोशा बि हुजे। घर जो पर्दो आहे त पोइ मजबूरी आहे। मोहतरम दोस्तों मां जे अॻियां कुरान शरीफ़ मां सूरत स्वाद मझां हिकिड़ी आयत जी तिलावत जो शरफ़ हासिल कयो आहे। उन में हज़रत अयूब अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे पंहिंजी घरवारीअ सां। उन जे मामले ते अल्लाह ताला कुछ उनखे अहकामात ॾिना आहिनि। उन जे मुतालिक़ कुछ ॻाल्हियूं अवां जे साम्हूं अर्ज़ रखंदुसि।
कुरान शरीफ मुफीद किताब है, इनके जाथों पढ़ो उतों मिठो ही मिठो आहे। कमंद के जाथों ही चक हणो उतों मिठो ही मिठो। हिन के भी जाथों पढ़ो उतों मिठो ही मिठो आहे। फ़ाइदो ही फ़ाइदो आहे। अवां हिकिड़ो किस्सो ॿुधो हूंदो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के भाइरनि खूह में विधो। ॿुधो अथव? का ख़बर न आहे? ॿुधो अथव? नंढे वॾे खे ख़बर आहे। भाइरनि हसद कयो, साड़ थींदो आहे। ऐं साड़ हसद इहा अहिड़ी बीमारी आहे जेका हाबिल ऐं काबिल खां भी शुरू थी, अञा भी अॻिते शैतान आदम ते हसद कयो। चवनि था पहिरियों गुनाह हसद आहे, साड़। हसद जी माना आहे जेको इहो मथे चढ़ी वियो आहे, इनखे हेठि कयां, या मुंहिंजे बराबरि थिए या मांखां घटि हुजे, मथे सभ खां मां हुजां। बाक़ी गिबतो चइबो आहे त इन्हीअ खे जेको रब ॾिनो थी अहिड़ो मांखे बि ॾे, इहो जाइज़ आहे। ईअं चवणु जाइज़ आहे त रब जेको हिन माण्हूअ खे ॾिनो थी अहिड़ो मूंखे बि ॾे। बाक़ी इन्हीअ खे घटि कर, मांखे इन खां मथे कर, इहो हसद आहे, इहो साड़ आहे। ऐं इहो वॾे में वॾो गुनाह आहे। हुजूर जी ख़िदमत में हिकिड़ो साहबी थो चए, असां वेठा हुआसीं, मिशकात शरीफ़ में हदीस मौजूद आहे। हुजूर जन फरमायो, अॼु तव्हांजे साम्हूं हिकिड़ो हमरा ईंदो जेको पक्को ठको जन्नती आहे। त अब्दुल्ला बिन अमर बिन आस, ये अब्दुल्ला बिन उमर ना है, अब्दुल्ला बिन अमर बिन आस। यो अब्दुल्ला बिन अमर बिन आस तो चवे, मां यो हुजूर जो ॿुधी करे उन महफ़िल में वही रहियुसि। ऐं सहाबी खुश नसीब हा जन खे रसूल जी महफ़िल मिली। ऐं तव्हां भी खुश नसीब आहियो जो रसूल ऐं कुरान शरीफ जी अज महफिल में वेठा है। ये वही खुश नसीबी। कुछ मानू ताश था खेलन, कुछ होटलन ते बैठा हैं। रब साईं तो फरमा, इन्नका बि आयुनिना, तू मुझे अखियुनि जे अॻियां आहीं। माना तव्हां असां रब जे अखियुनि जे अॻियां आहियूं। उहे ॾिसे थो त मुंहिंजो किताब मुंहिंजे रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधनि था। ये वॾी सादत। अब्दुल्ला बिन अमर बिन आस चयो, मां थोड़ी देर वेठुम त उहो हमरा आयो। ॾिठुम त उहो हमरा ग़ालिबन लोहर हुयो। लोहार की कंदो बरकातूं पढ़ियईं, हुजूर जी कचहरीअ में वेठो। वरी हलियो वियो, कचहरी ख़त्म थी। वरी ॿिए ॾींहं ते वेठा हुआसीं त हुजूर फरमा, अॼु वरी हमरा ईंदो जेको जन्नती पको ठको आहे। जन्नती ॾिसणो अथवे त उनखे ॾिसो। वरी उहो ई साॻियो हमरा आयो, मां ॾिठो। वरी टे ॾींहं ते कचहरी थी, वरी साॻा हुजूर जन लफ़्ज़ फरमाया त पको जन्नती ॾिसणो अथवे त ॾिसो। हाणे अचे थो, थोरी देर में उहो हमरा आयो साॻियो ई। पोइ मां चयो, ॾिसां इहो कहिड़ो असां खां वधीक अमल कंदो आहे। निमाज़ त असां बि पढ़ंदा आहियूं, रोज़ो त असां बि रखंदा आहियूं, ख़ैर ख़ैरात बि जेका तौफ़ीक़ थींदी आहे असां बि कंदा आहियूं। हिन में कहिड़ो अमल आहे जो हे पको ठको जन्नती दुनिया में बणिजी वियो। अबा होश में वेठा वाला निंड में, भत में अञा देर आहे, तव्हां हरू परेशान न थियो। कम लाए छॾियो ते तॾहिं चुप कई वेठा। अबा थोरो तवजो करे वियो, ॻाल्हियूं कम जूं थियूं।
पर अफ़सोस इहो आहे पाड़े जो मौलवी चवंदो इहो हितां जो मौलवी, बाक़ी हे पंजाब जो आयो अचेसि टको ई न त बि पंजाब जो आहे पर सुर ॿुधाईंदो ध्यानु सुठो। अबा पंहिंजा उलमा भला आहिनि, असां सभिनी जे मिज़ाज खे सम्झनि था, उहे वधीक सम्झाए सघनि था, वधीक राब्तो जलसे खां पोइ बि रखी सघिजे थो। ॻाल्हि सम्झो थोरी। हमरा अब्दुल्ला बिन अमर बिन आस चयो त मां छोकिरो हुउसि, उन हमरा जे पोयां लॻुसि घर में जॾहिं पहुतो त मां सॾु करे चयोमांसि यार मां थोरो अबे सां तिखो मिठो थियो आहे, 2-3 ॾींहं तो सां रहंदुसि। हुन चयो भली रहो असांजे घर में तूं। अॻे इहा ख़ैर जी ॻाल्हि हूंदी त 2-3 ॾींहं माण्हू रहाईंदा, हाणे महिमान खे चवनि था बिस्तरो ॿध जान छॾसि। अॻे ईअं न, जो भली रहो। पोइ मां हुनजे घर में रहियुसि, ॾींहं जो बि राति जो बि हुनखे ॾिसंदो रहियुसि त कहिड़ो कमु थो करे। ॾिठुमि त कोई बि नेकीअ जो को वॾो कमु कोन पियो करे। मां हैरान थियुसि त नबी साईं हिनखे जन्नत कीअं मुफ़्त में ॾेई छॾी। हिकु अहिड़ो अमल त करे ई कोन थो। नेठि 3 ॾींहंनि खां पोइ मां हिन खां पुछियो यार नबी साईं तुंहिंजे लाइ हीअं चयो तोखां अॻु में त हे जन्नती आहे, तो में कहिड़ो अमल आहे करें त असां खां बि कुझु कमु घटि थो। मसइलो छा आहे? चए अदा मुंहिंजे दिलि में इहो आहे त मां साड़ ऐं हसद कंहिंसां न कंदो आहियां, सभ सां प्यार ऐं मोहबत वारी दिलि में तमन्ना हूंदी आहे, कंहिं ते बि मूंखे हसद पैदा साड़ न थींदो आहे। पोइ मां सम्झुमि त हसद साड़ हर माण्हूअ खे थींदो आहे, हिन खे नथो थिए त इन जी माना इहा आहे इहा ख़सलत इन जी जन्नती बणजण जी आहे। त तव्हांखे ख़बर आहे यूसुफ अलैहिस्सलाम नबीअ खे भाइरनि हसद करे छा में उछलायो, ॻाल्हायो, खूह में उछलायो। यूसुफ अलैहिस्सलाम नंढड़ो हो पर इल्म जो पहाड़ हो, छो त नबी ॼाईंदे ॼाम हूंदा। नबी अब अक़लमंद हूंदा। अंदर खूह में ड्रबन सां पत्थरनि सां चिंबड़ियो पियो, मुश्किल में हुयो। खूह जी अंधारी खूह बि जाबलू खूह जेके थींदा आहिनि न गहरा हेठि हूंदा। असांजे सिंध जो त हे नंढा फुट खोटियो त पाणी पाणी, तव्हांजे त मथां चढ़ी आयो आहे पाणी। असां हिन इलाइक़े में त पाणी ॿाहिरि पाण निकिरी आयो हेठां। उहो जाबलू इलाइक़नि जा खूह तव्हां ॾिसो, मां सऊदी अरब में ॾिठा आहिनि, एॾा गहरा आहिनि जो अंदरि पाणी नज़र नथो अचे, हीअं जे अंधारी लॻी पई आहे, एॾा गहरा। हेठि पाणी हूंदो आहे सफ़ा। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खूह में अंदरि अंधारीअ में चिंबड़ियो पियो आहे, मुसीबत में रब खे यादि थो करे। पोइ चओ मुश्किल कुशा अल्लाह, मुश्किल कुशा जंहिं नबीअनि जी बि मुश्किल कुशाई कई, अलीअ जी बि मुश्किल कुशाई कई, वलियनि जी बि मुश्किल कुशाई कई, त तूं असांजो बि मुश्किल कुशा उहो अल्लाह। अब मुश्किल कुशा केरु? पोइ इहो दिमाग़ में रखो। कुझु माण्हू चवंदा आहिनि या अली मदद, उन्हनि साधन खां पुछो अली पाण मुश्किल में आहे। अली साईं पाण मुश्किल में आहे। किताबनि में लिखियल आहे हज़रत अली साईं असर जी नमाज न पढ़ी ऐं वेठो अची हुजूर जन असर जी नमाज पढ़ियूं बीठा, हुजूर जन सिर पंहिंजो अलीअ जी झोलीअ में रखियो ऐं आरामी थी विया। असर जी नमाज जो सिज लहण लॻो, अलीअ जी नमाज रहिजे पई।
हेॾा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलीअ जी झोलीअ में उथारे त उथारे कीअं? नबीअ खे जाॻाइण ममनू आहे, उनखे बेआराम करणु नाजाइज़ आहे। ऐं हेॾा वरी अलीअ जी असर जी निमाज़ पई वञे, ॿई पासा परेशान थी। न हेॾे नबी खे उथारे सघे, न निमाज़ छॾे सघे, त रोई पियो। अब छा थियो? केरु? हज़रत अली साईं रोई पियो। मसलो सम्झो अलाए? असां तव्हां 5 रुपए रिढ गुम थी वञे 8 हज़ारनि जी, उन ते रोईंदो वेठो। निमाज़ हली वञे त जूं ई नथी रिंगे। ये सादगी असांजी वॾो नुक़सान। हुज़ूर जन फरमायो, जंहिंजी असर जी निमाज़ हली वई, हलक अहलुहु व मालुहु, उन जो माल औलाद सब बर्बाद थी वियो। अब असर जी निमाज़ एॾी क़ीमती आहे। इन करे अली साईं कुरान शरीफ में असर जी निमाज़ जी ताकीद आहे। हाफ़िज़ू अला सलावाति व सलातिल वुस्ता। कुरान में फरमाए हिफाजत कयो सभिनी निमाज़नि जी, ख़ास करे विची निमाज़ यानी असर जी निमाज़। इन जी हिफाजत माना असर जी निमाज़ आम निमाज़। अली साईं रोई पिया, ॿई पासा मुश्किल में फासी विया, रोई पिया। चइबो त अलीअ खे बि मुश्किल अचे थी, वलीअ खे बि मुश्किल अचे थी, ख़ान खे बि मुश्किल अचे थी। मुश्किल कुशा उहो आहे जंहिंखे मुश्किल नथी अचे। उहा कहिड़ी हस्ती आहे जंहिंखे मुश्किल नथी अचे? ज़ोर सां आवाज़ सम्झी विया? इहो मसइलो आहे। मुश्किल कुशा उहा हस्ती आहे, बाक़ी सब मुश्किल में पयल, सब मुश्किल में हो, नंढा वॾा मुश्किल में, औरतूं मर्द मुश्किल में, परेशानियूं ईंदियूं। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम नबी कुएं में परेशान, हजरत यूनुस अलैहिस्सलाम नबी मच्छीअ जे पेट में परेशान, असांजे सोने करीम जन्म खंदक जी लड़ाईअ में ॾाढा परेशान। कुरान मजीद में आहे, क़ुलूबुहुम, उन्हनि जूं दिलियूं सहाबा जूं निड़घुट में अची वयूं, एॾो ख़ौफ़ तारी थी वियो। ये सभिनी ते मुश्किल ईंदी आहे, मुश्किल उन हिकु रब ते। मुश्किल कुशाई उहो कंदो, अलाह से मुश्किल कुशाई कीअं कंदो आहे? मथों ज़ाहिर थींदो आहे, असबाब ठाहींदो। तूं दुआ घुरंदे को न को सबब ठहंदो। यूसुफ अलैहिस्सलाम खूह में पियो, हेॾा काफ़िलो पियो अचे सफ़र वारो, उन जो पानी ख़त्म थी वियो, पानी ख़त्म थी वियो, बेचारा परेशान, जबल जो पंध पानी नज़रे ई कोन, उन में पिया परेशान थियनि सारी मखलूक। काफ़िले वारनि चयो ॻोल्हियो यार को मथां खूह हुजे। हाणे इहो अलाह से असबाब ठाहियो त यूसुफ खे कढाया, मुश्किल कुशाई करे आया, खूह जे मथों बीठा, डोल में रसो ॿधा, चऊं त ॾिसूं अंदरि पाणी अथसि, रसो अंदरि मोकिलिया। अंदरि जो वियो त अंदरि नंढड़ो यूसुफ वेठो हो, उन ॾिठो त ही डोल ऐं रसो मथों आयो आहे। काथों आयो? ज़ोर सां ज़ोर सां। ऐं जन ड्रभनि खे मां वतियूं बीठो आहियां, इहे हितां खूह जा आहिनि, इहो गाहु खूह जो आहे, इहे पथर खूह जा आहिनि, इहे इते ई पिया हूंदा अंदरि जा आहिनि। ही डोल ऐं रसो, ज़ोर सां ज़ोर सां इहो ज़हन में रखो त ॻाल्हि सम्झाए, मथों को आयो आहे।
इन्हीअ खे पकड़ींदुसि त जीअं इहो मथे वेंदो त मांखे बि मथे खयो वेंदो ऐं कंहिं बि ईअं उन डोल खे पकड़े रसे खे मथों जो हमराहन छिकियो त यूसुफ आहे। ॻाल्हि सम्झ इहा हूबहू ॻाल्हि असां तव्हांजे लाइ फिट आहे। अलाह साईं जन्नत जेका ठाही आहे 7 आसमाननि जे मथां रखी अथसि, मथां उन जे अर्श आहे ऐं असां तव्हांखे हिन दुनिया जे खूह में छॾियो अथसि ऐं खूह में पोइ ॿाहिरि कढण जे लाइ रसो ई मोकिलियो अथसि। हिन खे क़ुर शरीफ़ में ख़ुदि रसे सां मुशाबिहत ॾिनी वई आहे। वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ। अरब साईं तो फरमाए सभु जमा थी, नंढा वॾा, औरतूं मर्द, पैसे वारा गरीब, सब मुंहिंजा सब जो सब, देवबंदी बरेलवी शिया सुनी इख्तिलाफ छॾे मुंहिंजे रसे खे वठो, हे मथां मोकिलियल किताब अथव। यूसुफ नबी ॾिठो त डोल ज़ोर सां इहो रसो डोल मथां खां आयो, हे काथों आयो? बैला जी इतां जो किताब, ज़ूला जी इतां जो किताब, मेडिकल जो इल्म ॾियण वारो इतां जो किताब। इहे सभु खूह जूं शयूं आहिनि, हिन दुनिया जूं शयूं आहिनि, इहे मथे कोन चढ़ंदियूं, हे मथों आयो आहे। अब काथों आयो आहे? ज़ोर सां कुरान में तो फरमाए इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र। इंज़ाल नुज़ूल चइबो आहे मथों खां हेठि अचण। अरब साईं तो फरमाया असां हिन खे मथों खां हेठि मोकिलियो आहे। जंहिं रात में आयो उहा रात क़दर वारी, जंहिं नबीअ जी ज़ात में आयो उहा ज़ात भी क़दर वारी, त ही किताब भी क़दर वारो। पोइ हिन खे वठंदासीं त हे मथे चढ़ंदो, दुनिया ख़त्म थींदी, हे क़ुरान मथे वेंदो। हिन रसे खे चिंबड़ियल हूंदा, चिंबड़ियल जी माना छा? हिन खे पढ़ो, हिन जी आयतूं आयतूं सम्झो, हिन ते अमल कयो। क़ुरान सां यारी हुजे, प्यार हुजे, हेड़ियूं महफ़िलूं हुजनि, दीन जी ॻाल्हि हुजे त झुकी वञी माण्हू वेहे। इहो ॼण क़ुरान जे रसे सां चिंबड़ियो पियो आहे, जेको चिंबड़ियल आहे। जॾहिं क़ुरान मथे चढ़ंदो त तव्हां असांखे बि मथे खणी वेंदो। अब ॻाल्हि सम्झो था? ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ईअं न, इहा मादिन वारो आवाज़ आहे, मर्दनि वांगुरु, मुजाविरनि वांगुरु न, मुजाहिदनि वांगुरु। सुभान ॻाल्हि सम्झो थोरी। हमरा खूह में किरियो पियो, मथों रसो मोकिलियोसीं त इन खे पकड़ तो के असां 5-8 ॼणा कढूं ॿाहिरि। हमरा हो उन रसे खे नथो वठे, ड्रबनि सां चिंबड़ियो पियो आहे, सिरनि सां, पथरनि सां, खूह जे सां। इहो खूह मां निकिरंदो? ॻाल्हायो। इहो मरंदो बि? हिते निकिरंदो कॾहिं बि न। इहो ई मसइलो आहे। अलाह साईं तो चवे ही मथों रसो मोकिलियो तमाम, हिन खे वठो। पर असां खूह में पयल को डांदन जे पुछ में आहे, को मेहन जे पुछ में चिंबड़ियो पियो आहे, कोई बनीअ जे बारे में चिंबड़ियो पियो आहे, को नौकरी ज़माने में चिंबड़ियो पियो आहे। इहे सभु हितों जूं शयूं हिन ड्रबनि सां चिंबड़िया पिया आहियूं। इन करे यारो हिन क़ुरान खे सम्झो त क़ुरान ॿाहिरि कढंदो, न ते रहिजी मसइलो सम्झो। त हाणे जेको मां अॼु मसइलो पढ़ियो आहे उहो आहे अयूब अलैहिस्सलाम जो ज़िक्र। इन्हीअ जे मथां सुलेमान अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे साॻी सूरत में। सुलेमान अलैहिस्सलाम जी ज़िंदगी शुक्र वारी,
छो त नेमतूं बादशाही बादशाही सुलेमान अलैहिस्सलाम अबे खे भी बादशाही इन करे उन जी जिंदगी शुक्र वारी केड़ी अब माल पानी हुजे त रब जो जोर सा शुक्र अदा कजे अरे दे ओ शुक्रा ए अब माल पानी अचे त शुक्र अदा कजे सुलेमान नबी के बादशाही मिली दुआ करे रब्बे औज़िनी अन अशकुर निअमतकल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया व अन आमल सालिहन तरज़ा जोर सा सुभान अल्लाह आवाज जन बंद थी अब अल्लाह जो जिक्र सुभान अल्लाह गाल समझो थोड़ी तवज्जो सा एडी वली बादशाही सुलेमान नबी के मिली जो हुजूर भी उन जी बादशाही जो एहतराम रखो कि बुखारी शरीफ जी सही हदीस में हदीस मौजूद है हुजूर सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असुर जो उची नमाज पढ़न पिया तहज्जुद जी त शैतान आयो जिन एकड़ो वडो देव उन जी नबी साईं जी नमाज भजन जे लाए नबी साईं जे मुंह में बाह जो शोलो पियो आवे हुजूर जन नमाज पूरी करे वठी पकड़ियो से बधी छॾियंस ऊंधो करे पवे पयो अब नबी साईं के वडी ताकत हुई या जिस्मानी ताकत भी हुजूर जी एडी ही जो रुकाना पहलवान हजार माण्हुनि सां कुश्ती विढ़ंदो हो कहीं भी अरब में उनके लेटाए न सघियो पर नबी सां ॿ दफ़ा विढ़ियो ॿई दफ़ा ऊंधो थी करे कलमो पढ़े अशहदु इन्नका रसूलुल्लाह माना एडो पावर नबी साईं उन देह के ॿधी बुखारी शरीफ जी सही हदीस में लिखियल उन देह के ॿधी करे पिटो के पान पूरी तरह नमाज पढ़िया नमाज पढ़ी पो छोड़े छॾियो भजदो वियो बिना सफ़ा हलियो हुजूर जन सुबह जो किस्सो ॿुधायो साहबा के त अॼु हीअं हिकिड़ो वॾो देह आयो कमीनो मांखे नमाज में हीअं शोला पियो ॾेखारे मां नमाज पूरी करे वठी ॿधोमांस पर दिल में ख्याल आयो त देवन ऐं शैताननि जी बात जे मथां बादशाही हुई सुलेमान अलैहिस्सलाम जी कंहिंजी पोइ मां चयो त उन दुआ घुरी त रब मूंखे जेका बादशाही ॾिनी थी या ॿिए कंहिंखे न मिले त मां इन एहतराम में उन देव खे छॾे ॾिनो जो ॿधल हुजे हा त सुबुह जो तव्हां बि उनखे ॾिसो माना नबी साईं उन जी बादशाही जो एॾो एहतराम कयो जो फरमाऊं इहा उन जी आहे देवन के बधन शैतानन के बधन या उन जी बादशाही में कमाल हो उनके रब साईं हवा ताबे करे ॾिनी देव शैतान जिन पखी परंदा सब उन सुलेमान जा ताबे हा पर दुआ केड़ी तो घुरे रब्बना रब्बी आइन्नी अल्लाह मुझी मदद कर अन अशकुर निअमतकल्लती अनअमत अलैया मां तो जे नेमतन जो शुक्रियो अदा अब नेमत जो शुक्रियो यो आ जो नेमत के अल्लाह जे हुक्म मुताबिक आला नेमत जो शुक्रियो छाए अल्लाह से अखियों ॾिनियूं थी जाथे चवई उते हला जाथे मना करे यो न जो शुक्रियो अल्लाह से पैसा ॾिना थी जाथे चवई उते हला जिना चोरी बदमाशी में यो ना शुक्र थी वेंदे उन शय ॾिनी थी उन जे खिलाफ न हला गाल समझो था हथ पैर ताकत ॾिनी अथस उन जी हुक्मन मुताबिक हला त तू शुक्रगुजार बानो त हजरत सुलेमान अलैहिस्सलाम शुक्रिये जी दुआ करी अन अशकुर निअमतकल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया अल्लाह मुझे तौफीक दे मुझे मथा भी तो जो नेमतूं मुझे अबे दाऊद जे मथा भी मां तो जो शुक्र अदा किया अन आमल सालिहन तरजा आई मुझे तौफीक दे त मां भला अमल करे तो के राजी करे अचा चेबो त अमलन जी जरूरत
नबियन खे भी ज़ोर सां ॻाल्हायो। हे चवंदो आहे असांखे अमलनि जी परवाह न आहे, इश्क कमायूं। अॼु ॿुधो त सूफ़ी जहिड़ू कपिड़े वारो सॼो ॾींहुं वीचारो सॼी राति राग ॻाए, न निमाज़ न रोज़ो, कोन्हे वांदो वजूद खे कीअं